أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أحل لكم ليلة الصيام الرفث إلى نسائكم هن لباس لكم وأنتم لباس لهن علم الله أنكم كنتم تختانون أنفسكم فتاب عليكم وعفى عنكم فالآن باشروهن وابتغوا ما كتب الله لكم وكلوا واشربوا حتى يتبين لكم الخيط الأبيض من الخيط الأسود من الفجر ثم أتموا الصيام إلى الليل ولا تباشروهن وأنتم عاكفون في المساجد تلك حدود الله فلا تقربوها كذلك يبين الله آياته للناس لعلهم يتقون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि खां वठी रमज़ान जे रोज़नि जे मुतालिक़ बयानु थी रहियो आहे। कल्हो की आयत विच में अल्लाह तबारक व तआला इनाम ख़ुसूसी तौर ते बयानु फरमाई हुई त जेतिरे क़दुरु मुंहिंजा अहकाम मुंहिंजे बाननि जे मथां ज़रा मुशक़त वारा ऐं ॾुखिया बणजनि था त पोइ बाननि जे मथां ओतिरी आसानी हीअं बि कयूं था त रोज़े जी हालत में ऐं रोज़े रखण खां आख़िरी घड़ी इफ़्तारीअ वारी उन वक़्तु जॾहिं दुआ घुरंदा त उन्हनि जी दुआ खे रद्द कोन कंदासीं ऐं दुआ घुरण जो अंदाज़ बि सेखारियो वियो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ॿाझ ऐं महिरबानी ऐं रहमत ख़ुसूसीअ खे इन दुआ जे लफ़्ज़नि सां बहितरीन अल्फाज़नि सां जंहिंमें बेइंतिहा मुहबत ऐं शफ़क़त भरियल हुई अल्लाह ताला फरमायो त वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दावत दाई इज़ा दआन। मूंखे जॾहिं को सॾींदड़ सॾींदो आहे त उनजे सॾ जो जवाबु जी सॾींदो आहे। जंहिंजो उलमा मुहद्दिसीन तर्जुमो कयो हो त मां उनजे दुआ खे क़बूल कंदो आहियां ऐं उनखे साबित कयो वियो त जॾहिं रब तबारक व तआला दुआ क़बूल कंदो आहे त पोइ यकीनन का बि दुआ असांजी रद्द कोन थी थिए, उनजो असांखे बदिलो मिले ई मिले थो। पोइ गुज़िरियल आयत में बयानु थी चुको आहे। पोइ हाणे अॼोकी आयत में अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल मथीं आयत में रमज़ान जे रोज़नि जे मुतालिक़ जेके अहकाम बयानु फरमाया हुआ उन्हनि में कुझु पाबंदी हुई। हाणे हिन आयत जे ज़रिए उन पाबंदीअ खे हटाए करे आसानी कई वई। मसलन इब्तिदा में रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु कोन हुया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हर महीने में 3 रोज़ा रखंदा हुआ ऐं 10 मुहर्रम जो रोज़ो हिकिड़ो रखंदा हुआ बसि। जॾहिं क़ुर पाक जी हीअ आयत नाज़िल थी या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, सूरतुल बक़रा जी 183 नंबर आयत इहा जॾहिं नाज़िल थी तॾहिं रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थिया। रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ जो थी विया त उन्हनि जी फ़र्ज़ियत हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजे तरफ़ खां ज़रा अहिड़े अंदाज़ में सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे ॿुधाई जेका सहाबनि समूरनि मुहबत में उहा हुज़ूर सलातो सलाम जन जी तालीम क़बूल करे उनखे अमल करणु शुरू कयो। उन में ज़रा थोरी ॾुखियाई हुई। उहा कीअं हुई त शुरूआत में रोज़ा रखणु शुरू कयूं। हुज़ूर सलातो सलाम फरमायो त बाबा रोज़ो मग़रिब महिल अफ़्तार थींदो, सुबुह जो बाख फुटीअ महिल रोज़ो स्टार्ट थींदो, शुरूआति थींदी ऐं मग़रिब सिज लहंदो, मग़रिब थींदी त रोज़ो अफ़्तार थींदो। हाणे इहो तेसीं ताईं तव्हांजे अफ़्तारीअ जो वक़्तु हलंदो, खाईंदव पीअंदव घर वारनि सां बि मिलंदव जेसीं ताईं तव्हां सुम्हो नथा। जेकॾहिं तव्हांखे निंड वठी वई
त सुम्हण सां ई तव्हांजो ॼण त ॿियो रोज़ो शुरू आहे। हाणे सुम्ही करे ॿीहर उथो, पोइ चओ त हाणे राति में खाऊं पीऊं था या घर वारनि जे मामलात में लॻी था वञूं, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन जी इजाज़त न आहे, छो त इहो तहजुद जो पोयों टाइम हूंदो ऐं हितां सहरी वरी हितां खां पोइ रोज़े जी इफ़्तिताह आहे, शुरूआत आहे हितां रोज़े जी। बसि इब्तिदा में माना रोज़ो ईअं थियो त जेसीं ताईं जाॻो था तेसीं ताईं तव्हांखे खाइण पीअण जी इजाज़त आहे, जंहिं महिल खां सुम्हंदव त महिल खां तव्हांजो रोज़ो शुरू आहे। पोइ कुझु वक़्तु साहिबनि सगूरनि खे त हू त आत्या वेठा हुआ न, बुज़ुर्गनि लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तरफ़ हू मुंतज़िर हूंदा हुआ, हर रोज़ सवालिया निगाहुनि सां ॾिसंदा हुआ त साईं का नई आयत नाज़िल थी आहे, को नओं हुकुम ॿुधायो त अमल कयूं, ॼण त हू तयारु वेठा हुआ संदरो ॿधियूं त हुकुम थी वञे त अमल कयूं। माना अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जेकर हुकुम थो थिए उन में केॾी बि मुशक़त हुजे, पाबंदी हुजे, उहो दिलि वॼाइण सां क़बूल ई न पिया वञनि। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि उनखे ईअं फरमायो त बसि जेसिताईं जाॻो था तेसिताईं तव्हांजो खाइणु पीअणु आहे। तरावियूं बि पढ़ी छॾियूं तव्हां, अञा उन ज़माने में अञा इब्तिदा में तरावियूं कोन हुयूं, जॾहिं रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ थियनि था, पोइ अॻिते हली करे थियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण फरमायूं हिकु ॿ ॾींहं, इहो वरी अलॻि मौज़ू आहे, कंहिं वक़्तु जॾहिं आयातूं आहियूं त पोइ तरावियुनि ते वरी अचिबो। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़े अफ़्तार करण खां पोइ इशा जी नमाज़, इशा खां पोइ बि जेसिताईं जाॻो था तेसिताईं तव्हांजी खाइण पीअण घर वारनि सां मुबाशरत जी इजाज़त आहे। जॾहिं सुतऊं तॾहिं खां पोइ तव्हांजो रोज़ो शुरू आहे, भले सॼी राति इशा नमाज़ पढ़ी फ़ौरन ई सुम्हो। अमल त थी पियो। हिकिड़ो साहबी हो ग़ालिबन हज़रत कैस बिन सुरमा रज़ी अल्लाह ताला अन्हु, साहबी हो, मज़दूर माण्हू, थको टुटो घर आयो, पर सुबुह जो घर वारनि खे भाॼी बूटी था वठी ॾेई बि कोन वियो, जीअं असां कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं रहिजी बि वेंदी आहे। पोइ हू जो शाम जो घर आयो त घर वारनि खे चई मानी, चई असां हिन आसिरे हुयासीं त कुझु न कुझु वरितो ईंदो या कुझु ॾेई ईंदो, तूं कुझु ॾेई बि कोन वई, हाणे असां तयारु त कुझु कोन कयो आहे, चङो भला थोरो तरस। घर वारी चयसि त ॾिसां कंहिं माइट वटां कुझु न कुझु तुंहिंजे लाइ खणी अचां, भला तूं मज़दूर माण्हू आहे, थकी पियो वञी, जेसिताईं मां तयारु कंदसि तेसिताईं इंतज़ारु थींदो, कंहिंखां न कंहिंखां वठी थी वठां। त रमज़ान मुबारक जो महीनो हुजे, हीउ कमज़ोर माण्हू वरी जो चेल सिधी करे हाल फ़िलहाल इंतज़ार में सुतो त जेसिताईं मानी खणी अचे, पोइ पचाए ठही ठुकी खणी अचे या हिते अचे पचाए, हिन इंतज़ार में हुन जी अखि लॻी वई, निंड वठी वई। हाणे जो उथियो त हाणे हिनखे शरई मसालो यादि हुयो त अॼुकल्ह असांजो रोज़ो आहे ऐं रोज़े जो हुकुम ज़रा हिन तरह आहे त सुम्हण खां पोइ रोज़ो शुरू। हाणे त मुंहिंजो रोज़ो आहे, खाधई बि कोन, जेको पाणी चुको लप पीतई पाणीअ जी त बसि, ॿिए ॾींहुं वरी रोज़ो रखई ईअं ई उन बुख ते। ज़ोर वारे टाइम ते हिनखे उन बुख, गर्मीअ जी मौसम हुई, हिनखे तपायो हुयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि इहा शिकायत वई त साईं फलाणो कैस साहिबी कल्ह रोज़ो इफ़्तार कयईं पर पोइ खाई पी कोन सघियो, लेटी वियो त निंड वठी वियसि, हाणे अॼु मंझंदि जो हुनखे वरी रोज़ो रखिणो, हू त इबादत जे लाइ त आचा वेठा, साईं अॼु बेहोश थी वियो। एतिरे में वरी कंहिं ॿिए साहिबे जी बि शिकायत आई ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन सां गॾु इहा बि पाबंदी लॻाई हुई त रमज़ान जे महीने में राति जो बि घर वारनि सां मुलाइबत जी इजाज़त कान्हे। सुम्हण खां पोइ रोज़ो शुरू आहे ऐं रमज़ान में राति जो जेको टाइम खाइण पीअण जो आहे उन टाइम ते घर वारनि खे हथु लाहिण जी इजाज़त कान्हे। त केतिरा वरी नौजवान हुया मज़बूत, त उन्हनि वरी ईअं राति जो घर वारनि खे हथु लाथो। हाणे तव्हां सम्झी सघो था त छा मतिलबु आहे, तूं घर वारनि सां मिलिया त उहे बि वरी शर्मसार थिया त रोज़े जे रमज़ान जे हालत में असांखे रोज़े जे हालत में त पाबंदी आहे, पर रमज़ान में राति जो बि पाबंदी हुई, पोइ हीअ त असां खां ग़लति कमु थियो आहे। त शरई हक़ु पंहिंजो, पर पाबंदी जो हुई, इजाज़त न हुई, त पोइ हाणे त असां खां ग़लति थियो। हू परेशान थिया, इहा परेशानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुती त साईं हो जवान जेके आहिनि शादीशुदा नौजवान, उहे कोन था तरसी सघनि, उहो राति जो रमज़ान में घर वारनि सां मिली था वञनि, पोइ वरी परेशान बि थियनि था। हाणे उन्हनि जी बि शिकायत आई आहे, हाणे छा कजे, अल्लाह तबारक व तआला हाणे इन इहा पाबंदीअ खे हटाए थो। ज़रा अंदाज़ ॾिसिजो, तव्हां असांजे मामलात में को हिकिड़ो कानून ठाहींदा आहियूं, हुकूमत कानून पास कंदी आहे या असां कॾहिं को उसूल ठाहींदा आहियूं कंहिं किताब कंहिं यूनियन खे जोड़ण जे लाइ,
पोइ कॾहिं कॾहिं उहे अॻिते हली करे नाकाम थींदा आहिनि, वरी नवां उसूल ठाहींदा आहियूं, नवां शराइत लिखंदा आहियूं, या वरी का लिखत कंदा आहियूं असां, लिखत में कुझु ॻाल्हियूं तइ कंदा आहियूं, फ़ैसिलो कंदा आहियूं, तइ कंदा आहियूं, पोइ उहे वरी हलंदे हलंदे उते ई अल्फाज़ ग़लति साबित थींदा आहिनि, वरी उनखे मटाए लिखिणो पवंदो आहे। हाणे तरमीम थी थिए, अलाह तबारक व तआला ख़ुदि क़ुर पाक जे अहकामनि में तरमीम थो फरमाए। इहा तरमीम ज़रा असां पंहिंजे इस्तिलाह में जंहिं शइ खे ड्राईंदा ठाहींदा आहियूं उनखे चवंदा आहियूं तरमीम। क़ुर पाक जे इस्तिलाह में जेके अल्फाज़ पहिरियां बयानु कया वेंदा हुआ, पोइ अलाह ताला उनखे तरतीब सां तब्दील फरमाईंदो हो, त उनखे चइबो आहे नासिख़ ऐं मनसूख़ जो मामिलो। पोइ कॾहिं कॾहिं क़ुर पाक जी आयत हूंदी हुई हिकिड़े मसइले जे मुतालिक़, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण उन आयत खे नॉर्मल बनाए उन में तरमीम कंदा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़ुदि इजाज़त हुई, छो त हू साहिब शरअ आहे न, शरीयत उन्हनि जे नाले सां हुई, क़ुर पाक उन्हनि जे मथां नाज़िल थियो। कॾहिं वरी ईअं हूंदो त आयत जे अंदरि अहकाम नाज़िल थियल एतिरा न हूंदा हुआ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण अहकाम कुझु वधाए करे ॿुधाईंदा। जीअं हिते अलाह ताला त फरमायो रोज़ो फ़र्ज़ु आहे, इहो कोन फरमाई त सुम्हण खां पोइ रोज़ो वरी शुरू थींदो आहे, घर वारनि सां मिलण जी इजाज़त कोन्हे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे इहा पाबंदी लॻाए छॾी, अलाह तबारक व तआला बि क़बूल फरमायो। हाणे अलाह ताला जॾहिं तरमीम फरमाई, आसानी कई, त उन आसानी जो अंदाज़ ॾिसो। अलाह से फरमायो उहिल्ल लकुम लैलत अस्सियाम अर्रफ़स इला निसाइकुम। पहिरियां अलाह ताला इजाज़त इन ॻाल्हि जी फरमाई त हलाल कयो वियो आहे तव्हांजे लाइ रमज़ान जे रातिनि में घर वारनि सां मिलणु। रमज़ान जे रातिनि में घर वारनि सां मिलणु तव्हांजे लाइ हलाल कयो वियो आहे, भले उन्हनि न वञी सघो था। हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। इहे एॾा वॾा लफ़्ज़ अलाह तबारक व तआला राज़दानी जा बयानु फरमाया त तव्हां पंहिंजे ज़ालुनि जो लिबास आहियो, इहे ज़ालूं तव्हांजो लिबास आहे। लिबास साईं, लिबास कीअं थियो सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे। हुननि जो लिबास ॿियो, असांजो लिबास ॿियो, हिक ॿिए जो पाईंदा कोन आहियूं। हा खणी ईअं चऊं, लिबास माना ढकु भला, तव्हां उन्हनि जो ढकु आहियो। हाणे लफ़्ज़ी माना मटायूं था, बुज़ुर्गनि लिखियो आहे, इहा एतिरी तरतीब। हाणे असां लिबास ढकु आहे न बुत जो, माना लफ़्ज़ खे ई मटायूं था, मक़सदु साॻियो निकिरंदो। तव्हां हुननि जे लाइ ढकु आहियो, हू तव्हांजे लाइ ढकु आहिनि। इहो ढकु माना परदो। परदो कीअं थियो, हुनजे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, थोरा सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सॼे राज, सॼे औलाद, अबे मां, भाइरनि भेनरुनि, पुटनि न्याणियुनि खां बि लिकाए करे ज़ाल मुड़ुस जे दरमियान राज़ हूंदियूं। केतिरियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, केतिरियूं ॾेतूं लेतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, केतिरा मशवरा, केतिरियूं सलाहूं राज़ तौर ते ज़ाल मुड़ुस जे विच में हूंदियूं आहिनि। इहे हिक ॿिए जा राज़दान हूंदा आहिनि। ऐं इन्हनि राज़नि में हिकिड़ो राज़ हीउ बि आहे, सॼे दुनिया जे तरफ़ उहे शाहवानी नज़रूं खणणु मना, पंहिंजे घरवारी तरफ़ जाइज़। सॼे दुनिया खे छॾे करे घरवारी जे करे पंहिंजो पाण खे संवारणु, सींगारणु, जवान बनाइणु जाइज़। थोरो आहे त जवान बनाए, घरवारी बि सॼे दुनिया खां अलॻि थी करे पंहिंजे मुड़ुस जे लाइ पाण खे संवारे, जवान बनाए, सींगारे, जीअं हिक ॿिए खे वणण जे लाइ कहिड़े बि क़िस्म जो हर इस्तेमालु कनि। इहे हिक ॿिए जे लाइ ढकु ॾिया। औरत ज़रा इहो लिहाज़ बि रखंदी त मतां मां पोरी थी वञा त हिन जो ख़्यालु ॿिए पासे वञे, मां अहिड़ी तरह सां संवारियां पाण खे जीअं मूं सां ई जुड़ियल रहे। इहो मर्द जे ख़्यालात ते ॿिए पासे मुंतशिर थियण खां बचाव जो हिकिड़ो कंट्रोल जो तरीक़ो आहे। मर्द बि अहिड़ी तरह सां पाण खे मज़बूत जवान रखंदो अचे, खाधे पीते में, लटे कपिड़े में साफ़ु सुथिरो रखंदो अचे। अहिड़ो न हुजे सॼो ॾींहुं कमाए थकिजी किनू मेरो थी चुको हुजे, पोइ राति जो वरी घर वारे जे वेझो वञे त हूअं ज़री पुरजी थोरी घणी मोहबत पोइ उहा ॻाल्हि वञे। मतिलबु पाण खे संवारींदो अचे, जीअं हुनजी बि हिन ॾे तालुक ऐं निस्बत रहे, औरत जी बि रहे, हिक ॿिए खे संवारींदा अथनि। अलाह सां इहे सभु ॻाल्हियूं अहिड़ियूं असां खणी घटि चयूंसीं हिते, छो त रेग वधी वेंदी, टाइम वधी वेंदो। अलाह तबारक व तआला हिननि समूरनि ॻाल्हियुनि खे लिकाए करे थोरनि लफ़्ज़नि में फरमायो, तव्हां उन्हनि जे लाइ ढकु आहियो, हू तव्हांजे लाइ ढकु आहे। हिक ॿिए जो राज़ आहियो। रमज़ान जो महीनो जेकॾहिं असांजी पाबंदी बरक़रार रही त कंहिंजा ख़्यालात घर वारनि जे तरफ़ न सही, शैतान ॿिए पासे मथां, शैतान बि बदल आहे, पर असरात शैतान जा अहिड़ा हूंदा जो ॿिए पासे लड़ी वञे नज़र। तंहिंजे करे तव्हांखे रमज़ान जे रातिनि में इजाज़त। हिकिड़े मामले जो आसानी ऐं नरमी हलाल कयो वियो। पोइ अलाह तबारक व तआला फरमायो आलिम अल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तानून अनफुसकुम। लफ़्ज़ एॾा वॾा फरमाया, अल्लाह ॼाणे थो तव्हांखे जो तव्हां पंहिंजो पाण सां ख़यानत कयो था, पंहिंजो पाण सां ख़यानत कयो था।
पंहिंजे जीअं पंहिंजे जान सां ख़यानत कई अथव, अलाह ताला ॼाणे थो इहा ख़यानत कहिड़ी। त माना मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जे रातिनि में घर वारनि सां मिलणु मना फरमायो, पर तव्हां मिली विया हो। ख़यानत थी, मुंहिंजे हबीब जे हुक्म में ख़यानत थी पई, पर फताब अलैकुम वअफ़ा अन्कुम, पोइ तव्हां परेशान बि थियो था, महसूस बि कयो था त ईअं न हुयो करिणो। पोइ फताब अलैकुम, पोइ तव्हां तौबा ताब जॾहिं थियो था त अल्लाह तबारक व तआला फरमायो वअफ़ा अन्कुम, असां तव्हांखे माफ़ कयो। इहो हिकिड़ो वॾो सबक़ु मिलियो त इंसान खे शरई हुकुम जे मथां अमल कंदे जेतिरी तकलीफ़ या मुशक़त थिए थी ऐं वरी उहा खुखेसि थी त यार ईअं करिणो कोन हो। रोज़े जे दौरान इहे नज़रूं बि एॾियूं खणियूं कोन हूं, या रोज़े जे दौरान गुरड़ी बि वॾी करणी कोन आई, छो त निड़ीअ में आलाण पाणी जी वेंदी मकरूह। रोज़े जे दौरान घर वारी सां राति जो मिलण जी इजाज़त हुई, रोज़े जे दौरान बिल्कुलु इजाज़त कोन्हे, त पोइ असां टच थियण बि यार मकरूह आहे, मुमकिन आहे माण्हू वधी वञे, छो त ज़िंदगी सॼे जो साथी आहे न, हिरियल आहे माण्हू, मथां वधी वञे। इहे शयूं कराहत जूं, पर गॾु जो थी वियासीं, थोरो जिस्म में टचिंग जो थी वई, थोरो फ़िक्र ख़्यालात मटिजी विया, ज़हन मटिजी वियो, जिस्म बि मुंतशिर थी वियो, पोइ वरी खुखेसि बि थियो त ईअं न हुजे। रोज़ो बि आहे, रमज़ान बि आहे, जवानी बि आहे, सभु सहूलतूं बि आहिनि, मुयसरु आहियूं हिक ॿिए खे, त पोइ ईअं न थिए। शरई अहकामनि जे मथां पाबंदी करे कंदे जेतिरियूं मुशक़तूं या तकलीफ़ूं अचनि थियूं, पोइ उन ते थोरी बि शर्मसारी थिएसि थी। अलाह ताला फरमाइसि त तुंहिंजी शर्मसारी ॼण त तूं मुंहिंजे आॾो तौबा कई, तुंहिंजी शर्मसारी ॼण तो तौबा कई, मां तोखे माफ़ु करण में देरी कयां। फताब अलैकुम वअफ़ा अन्कुम, पोइ फ़लआन बाशिरूहुन्ना वब्तगू मा कतबल्लाहु लकुम, पोइ अलाह से फरमायो हाणे तव्हां पंहिंजे घर वारनि सां मिली सघो था, इजाज़त जो थी वई, राति जो, ॾींहं जो न, राति जो। वब्तगू मा कतबल्लाहु लकुम, ऐं अलाह तबारक व तआला खां फज़ुल तलब कयो, रज़ामंदो तलब कयो, उहो जेको अलाह तव्हां जे लाइ लिखियो आहे। उलमा मुहद्दिसीन हिन लफ़्ज़ ते बहस कंदे तमामु वॾो लंबो चौड़ो मज़मून नक़ुल कयो आहे, लिखियो आहे त घर वारनि सां मिलण जे दौरान अलाह तबारक व तआला खां फज़ुल तलब कजे, महिरबानी तलब कजे, उहा कहिड़ी आहे। असां त सभु बसि हिकिड़ी इंसान जी जिनसी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, उहा पूरी करण जे इरादे सां वेंदा आहियूं। हिते हिन आयत ॿुधाए छॾियो त तव्हांजो गर्ज़ु इहो न हुजे, तव्हांजो गर्ज़ु ई हुजे त अलाह तबारक व तआला इंसानियत जो नसुल वधाइण जे लाइ तरीक़ेकार इहो रखियो आहे। जीअं दुनिया जे जानवरनि जो नसुल वधंदो आहे, उन्हनि जे नर माद जे जुड़ण सां, टच थियण सां, असांजो बि आदम जे औलाद जो नसुल वधंदो असांजे टच थियण सां। त पोइ हाणे असां अलाह ताला जे उन बनायल निज़ाम हुकुम खे अखियुनि ते रखी करे इन इरादे सां वञूं था त आदम जो औलाद वधंदो, असांखे बचड़ा थींदा, पालींदो त रब जी ज़ात, रिज़्क़ रोज़ी बि उहो ॾींदो, बचड़ा वधंदा, जेतिरा ॿार वधीक हूंदा ओतिरो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जॾहिं मां उन उम्मती ते फ़ख़ुरु कंदुसि जंहिंजो औलाद घणो हूंदो। ऐं अलाह ताला ख़ुदि फरमायो आहे त घर वारनि सां जॾहिं मिलो त असांजे इन हुकुम जी ताबेदारी कंदे मिलियो। हा अलबत्ता उन वक़्तु इंसान खे लज़त बि पंहिंजी जेका नफ़सानी तबई आहे, उहा तबई लज़त बि महसूसु थींदी आहे, पर इरादो घणे खां घणो इहो हुजे वब्तगू मा कतबल्लाहु लकुम, त अलाह ताला जो रज़ामंदो हासिलु थिए, जो अलाह ताला असांजे मथां लाज़िम कयो आहे त तव्हां जीअं नर पंहिंजे मादनि सां मिलंदा आहिनि, औलाद वधंदो आहे, नसब वधंदो आहे, ख़ानदान वधंदो आहे, ईअं तव्हां बि पंहिंजे घर वारनि सां मिलो इन इरादे सां त अलाह ताला जे हुकुम खे अखियुनि ते रखी करे औलाद वधाइनि था। पोइ असांजी मर्ज़ी आहे, कंहिंखे जोड़ा जोड़ा ॾियूं, कंहिंखे हिकिड़ो ॾियूं, कंहिंखे ॿ ॾियूं, कंहिंखे मुर्गो ई न ॾियूं, पर तव्हां इहो इरादो रखो, ख़ालिस पंहिंजी लज़त तबाही न रखो ज़हन में, असांजे हुकुम जी ताबेदारी रखो। ॾिसो क़ुर पाक असांजे नंढड़ियुनि नंढड़ियुनि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे बि बयानु करे वियो जेके ॻाल्हियूं असां दुनिया जे ॿिए कंहिं इदारे जे तालीम मां हासिलु नथा करे सघूं। क़ुर पाक उहो वाहिद किताबु आहे जेको इंसान खे हक़ीक़ी तालीम ॾेई करे इंसान जे अखियुनि खे खोलींदो। अलाह तबारक व तआला पोइ फरमायो, हाणे जेके ॿ मसइला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त सुम्हण खां तव्हांजो रोज़ो शुरू आहे ऐं रमज़ान जे रातिनि में बि मां सां नथा मिली सघो। हिकिड़ो मसइलो बयानु थी वियो, अलाह ताला तख़फ़ीफ़ करे छॾी त रमज़ान जे रातिनि में घर वारनि सां मिली सघो था, उहो तव्हांजो लिबास, तव्हां हुनजो लिबास ऐं इजाज़त आहे। ॿिए मसइले खे अलाह से फरमायो वकुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अब्यदु मिनल ख़ैतिल अस्वदि मिनल फ़ज्र, खाओ पीओ। साईं केसीं ताईं खाऊं? सिज लथो थियो, मग़रिब जी नमाज़ पढ़ीसीं, खाइण पीअण असांजो शुरू आहे,
साईं हाणे त असां सुम्हंदा आहियूं त रोज़ो ॿियो शुरू थी वेंदो आहे। हाणे साईं खाऊं पियूं पर केसीं ताईं, घर वारनि सां मुलाइबत जी इजाज़त त मिली वई, पर खाइण पीअण जी इजाज़त केसीं ताईं आहे। अल्लाह ताला फरमायो हता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अब्यदु मिनल ख़ैतिल अस्वदि मिनल फज्र। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे उमूमन शहर जा माण्हू घटि, ॿारहाड़ीअ वारा माण्हू इन ॻाल्हि खे चङी तरह महसूसु करे सघनि था। छोकी तव्हां असां बि इब्तिदा में ॿारहाड़ीअ जा आहियूं त असां बि इहा ॻाल्हि हाणे आसानी सां सम्झी सघूं था शहर वारा बि, त राति जॾहिं विच राति जो थींदो आहे त ऊंदहि बिल्कुलु वधी वेंदी आहे, ख़ुशूसन उन्हनि रातियुनि में जिन रातियुनि में चंड पोयां हूंदो आहे, या इब्तिदाई ॾहे में राति 11 खां पोइ ऊंदहि वधंदी वेंदी आहे, सभु कारी राति थींदी आहे गर्द। पोइ जॾहिं फजर छण ते हूंदी आहे त फजर छण खां पहिरियां कलाक खनि हीअं हिकिड़ी अछाण उफ़ुक ते उभरंदी आहे, आसमान बि कारो हूंदो आहे, हेठि ज़मीन ते बि ॾिसंदा आहियूं त काराण हूंदी आहे, विच में हिकिड़ो झुड़ वांगुरु नंढिड़ो हीअं अछाण जो लकीर लीको थींदो आहे चौधारी आसमान जे हेठां ज़मीन जे मथां। अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेसीं ताईं इहो अछो लीको कारे लीके खां चिटो थींदो, ऐं इहो अछो लीको उन वक़्तु थींदो आहे जंहिं वक़्तु असां अॼोके दौर में टेक्नोलॉजीअ जे हिसाब सां, असांजे रियाज़ीअ जे हिसाब सां ऐं जेको आहे असांजे इस्तलाब जे हिसाब सां, हिसाबात जे हिसाब सां जंत्रियूं लॻायूं, उन जंत्रियुनि जे हिसाब सां 1 घंटो सिज उभरण खां पहिरियां पूरो 1 घंटो, अञा बि 1.25 घंटो, कॾहिं 1.5 घंटो मौसम जे हिसाब सां थिए थो। किन मुल्कनि में त वरी अञा निज़ाम ॿियो आहे, त उन वक़्तु इहो लीको ज़ाहिर थींदो आहे। असां जंहिंखे खणी चऊं सहरीअ जो बिल्कुलु आख़िरी टाइम, अल्लाह तबारक व तआला फरमायो त इहो अछो लीको कारे लीके खां जेसीं ताईं चिटो न थिए मिनल फज्र, पोइ सुबुह सादिक थियण वक़्तु तेसीं ताईं खाओ पीओ। हाणे इहा राति तक़रीबन खाइण पीअण जे लाइ आज़ादी जी मिली वई त साहिबनि सगोरनि आसानीअ सां मग़रिब खां पोइ रोज़ो खोले, जिन खाधो जिन न खाधो, थका थका हूंदा हुआ, इशा जी निमाज़ पढ़ी सुम्ही पिया, जॾहिं सुबुह जो ताजिद महिल उथिया। ऐं उन ज़माने में आज़ानूं ईंदियूं हुयूं राति जो 2, हिकिड़ी अज़ान ईंदो हज़रत बिलाल रज़ी अलाह ताला अन्हु तहज्जुद वारे टाइम ते, अॼु बि उहा अज़ान सऊदी अरब में ईंदी आहे तहज्जुद वारे टाइम ते। पोइ ॿी अज़ान वरी हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम ॾींदो हो, उहो ग़ालिबन नाबीनो सहाबी हो, उहो ॾींदो हो। उहा अज़ान फिक्स फजर वारे टाइम जी ॾींदो हो, जंहिंसां फजर जी निमाज़ जी तयारी थींदी। पोइ साहिबनि सगोरनि हज़रत बिलाल जे अज़ान सां ई कुझु साहिबनि सगोरनि खाइण पीअण छॾे ॾिनो त शायदि हितां खां ई असांजे निमाज़ जो टाइम शुरू आहे, छो त असांखे ॼाण कान्हे त इहो अछो लीको कारे खां कीअं थींदो। जिन खे ॼाण आहे उहे सम्झंदा, असां बसि आज़ान सां शुरू था थी वञूं, रोज़े सां खाइण पीअण ख़तमु थी वियो। हुज़ूर सलातो सलाम जन साहबा किराम खे तलक़ीन कंदे फरमायो त हज़रत बिलाल जी आज़ान तव्हांखे खाइण पीअण खां न रोके, हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम जी आज़ान सां खाइण पीअण खां रोकिजी वञो। पोइ किन साहिबनि चयो साईं आज़ान त आज़ान आहे न, असांखे कीअं ख़बर पई? हुज़ूरनि फरमायो उन वक़्तु त इहा आज़ान हज़रत बिलाल ॾींदो आहे तहज्जुद वारनि जवाननि खे उथारण जे लाइ, हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम ॾींदो आहे फजर वारी आज़ान। त हाणे हितां इहा ॻाल्हि बि साबित थी वई त तहज्जुद जे लाइ ज़रा सहरीअ वारे टाइम खां थोरो अॻु में उथणो आहे, तहज्जुद जे लाइ सहरीअ वारे वक़्त खां ज़रा कुझु अॻु में उथणो आहे, ऐं इहो बि तक़रीबन घंटो खनि थिए थो, मुनो घंटो खनि अॻु में। त अल्लाह तबारक व तआला इहा हिकिड़ी हद बयानु करे छॾी। पोइ वरी फरमाई सुम्मा अतिम्मु सियाम इलल लैल, पोइ फजर खां पोइ सुबुह सादिक खां पोइ तव्हां पंहिंजे रोज़े खे राति ताईं पूरो कयो, माना सॼो ॾींहुं रोज़ो। वला तुबाशिरूहुन्न व अंतुम आकिफून फिल मसाजिद। हाणे सुवालु पैदा थियो, गोया कि उन दौर जे साहबा किराम नौजवान जेके हुआ जवान, उन्हनि अची करे सुवालु कयो त साईं रमज़ान जे महीने में राति जो घर वारनि सां मिलण जी इजाज़त मिली आहे साईं, पोइ असां एतिकाफ़ में वेहंदा आहियूं, त पोइ एतिकाफ़ वारे खे बि घर वारनि सां मिलण जी इजाज़त आहे, राति जो हलियो अचे घर, वरी पोइ वापसि मस्जिद में हलियो वञे वेंदी पंहिंजी तयारु थी करे। अल्लाह तबारक व तआला उन मसइले जो बयानु फरमाए छॾियो, फरमाई वला तुबाशिरूहुन्न व अंतुम आकिफून फिल मसाजिद, जॾहिं मस्जिद में एतिकाफ़ में वेठा हुजो त पोइ घर वारनि सां न मिलो। तिल्का हुदूदुल्लाह। हाणे इहे 3 मसइला बयानु कया विया। सुम्हण सां तव्हांजो रोज़ो शुरू हुयो, बाबा न, हाणे तव्हां फजर ताईं सुबुह सादिक ताईं खाओ पियो, ऐं ॿियो रातिनि जो बि घर वारनि सां मिलण जी इजाज़त न हुई, तव्हां घर वारनि सां मिलो। ऐं वरी रमज़ान में एतिकाफ़ वारो जॾहिं एतिकाफ़ में वेहे त पोइ उहो
उन जे मथां पाबंदी आहे त उहो रमज़ान में बि घर वारनि सां इतिकाफ़ जी हालत में राति जो न मिले। इतिकाफ़ वरी मस्जिद में अलाह ताला फरमायो फिल मसाजिद मस्जिद में। हिते हिकिड़ो सुवालु पैदा थींदो आहे सम्झण जे लाइ। उमूमन इतिकाफ़ जे लाइ मस्जिदुनि खे चूंडियो वेंदो आहे त अहिड़ी जॻह ते वेहूं जंहिं जॻह ते सहूलियतूं घणियूं हुजनि। पर पुराणे ज़माने में ईअं हूंदो हो त इतिकाफ़ में वेहंदो ई उहो माण्हू हूंदो, उहो वेहंदो हो जेको तमामु तर मामलात में वीचारो गुनाहनि में या दुनिया जे इन हुसत जे मामलात में उलझी वेंदो हो। पोइ चवंदो हुते इहा 10 ॾींहं यकसू थी करे अहिड़ी मस्जिद में आहे जिते जमात या रश घटि हुजे, तन्हाईअ वेही करे रोई रड़ी अलाह ताला खे ॿाॾाए, इबादत बि ॾाढी कयां, नमाज़ बि ॾाढी पढ़ां, नफ़ल बि ॾाढा पढ़ां। माण्हुनि जे रश ऐं हुजूम में हूंदुमि त माण्हू ॾिसी करे मथां टोकूं कनि त सॼो साल ॾिसे भुटका कम कंदो बि, हाणे वरी वेठो ॿियो कट थो कए, हाणे वरी वेठो रोए ई थो। त अहिड़ियुनि मस्जिदुनि में वेहण जे लाइ कुझु उन दौर जे नौजवाननि चूंड कई। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मुफ़स्सिरनि बि लिखियो आहे त मस्जिद अहिड़ीअ में इतिकाफ़ में वेहबो जंहिं मस्जिद में 5 वक़्त जमात सां नमाज़ थींदड़ हुजे। छो त मस्जिद चइबो ई हुनखे आहे जंहिंमें जमात थिए, वरना त मस्जिद बनाए पोइ ठाहे छॾणु इहो कमु न आहे मस्जिद जो। मस्जिद बनाइजे त हुन में जमात सां नमाज़ कजे, पोइ जंहिंमें जमात सां नमाज़ थींदी हुजे इतिकाफ़ हुन में थींदो। जंहिं मस्जिद में जमात सां नमाज़ नथी थिए इतिकाफ़ हुन में न थींदो। अलबत अगरचे हुन में जुमो भले न बि थींदो हुजे पर 5 वक़्त जमात थींदी हुजे उन में इतिकाफ़ में वेंदो। पोइ अलाह तबारक व तआला आख़िर में फरमायो तिल्का हुदूदुल्लाहि फला तक़रबूहा। असांजो इहे हदूं बयानु थियल आहिनि जेके असां तव्हां जे आॾो बयानु कयूंसीं। असांजे इन्हनि हदुनि खे न छोड़िजो। रोज़े रखण जी हद हुआ अछो लीको थिए कारे लीक खां चिटो, जंहिंखे असां सहरी जो आख़िरी टाइम चवंदा आहियूं, उनखां अॻिते न टपिजो, रोज़ो न थींदव। ऐं रोज़े अफ़्तारी वक़्तु बि असां जेको टाइम ॾिनो आहे सिज लथे जो, उनखां अॻु में रोज़ो न खोलिजो, रोज़ो न थींदव। घर वारनि सां राति जो मिलण जी इजाज़त आहे, रोज़े जी हालत में ॾींहं जो न, हरू टच बि न थींदो। हदूं आहिनि असांजूं, हदनि खां वधंदव त पोइ कमु ख़राबु थींदो। फला तक़रबूहा, असांजे हदुनि खां निकिरण जे वेझो बि न वञो, असांजे हदुनि खां निकिरण जो सोचिजो बि न। वांतुम आकिफून फिल मसाजिद ख़ुसूसन कदालिक युबय्यिनुल्लाहु आयातिही लिन्नासि लअल्लहुम यत्तक़ून। अल्लाह तबारक व तआला फरमायो माण्हुनि जे सुधारे जे लाइ असां पंहिंजूं निशानियूं चिटियूं करे अहिड़े अंदाज़ में बयानु कंदा आहियूं जीअं माण्हू बची पियो वञे अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी खां। त ॾिसो क़ुर पाक में अल्लाह तबारक व तआला अहकामनि खे वज़ाहत सां बयानु करे पोइ उन्हनि जे सननि मामलात खे ऐं फ़र्क़ खे ऐं उलझनुनि खे ख़तमु करे चिटो ऐं वाज़िह कयो। हाणे हिकु नज़र सां ॾिसिजे थो त क़ुर पाक ॼण त असांखे मसाइल बि सेखारे थो, पर गहरीअ नज़र सां ॾिसिजे थो त क़ुर पाक तव्हां असांखे दुनिया जे फितननि ऐं फ़सादात खां बचण जो तरीक़ो सेखारे थो। अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुक्मनि जी ताबेदारी सही तरह सां करण जो तरीक़ो बि क़ुर पाक सेखारे थो। पोइ इन तरीक़ेकार खे जेको चंबड़ियो त उहो दुनिया में माफ़िया जे फ़सादात खां बचंदो। जेको इन तरीक़े खे छॾे करे पंहिंजे मर्ज़ीअ ते हलंदो उहो दुनिया जे ख़्वाहिशात दुनिया जे फ़सादात खां बची न सघंदो, उहो जकड़जी फासी वेंदो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि क़ुर पाक जे हिदायतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।